वेलकम बैक नाज़रीन। ब्रेक खां पहिरीं ज़िक्र करे रहिया हुआसीं सीनियर सहाफ़ी ऐं पर्सन इम्तियाज़ मीर ते कातलाणो हमलो थियो आहे ऐं उन वक़्त खां पोइ हिन वक़्तु संदसि हालत सुधर ॿुधाए पई वञे। मजमूई तौर ते छा मामिलो आहे ज़ुएब साहिब खां पुछंदासीं। ज़ुएब साहिब, कातलाणो हमलो थियो आहे, तव्हां कीअं था ॾिसो त कुझु वक़्त खां सहाफ़ियुनि ते कुझु वक़्त खां छा असां कंदा पिया अचूं रिपोर्ट त सहाफ़ी हूअं ई जेके आहिनि उहो टारगेट ते आहिनि। ऐं तव्हांखे ही स्पेसिफिक जेको कातलाणो हमलो कीअं थो लॻे? तव्हांखे लॻे थो त ही को ज़ाती मामिलो आहे या पोइ हिन जे पोयां के ॿिया मुहरका थी सघनि था? ॾिसो साईं, मां हिकिड़ी शइ त इम्तियाज़ मीर असांजो कुलीग आहे ऐं असां काफ़ी वक़्तु हिकु इदारे में गॾु कमु बि कयो आहे। ऐं ॿियो जेको अॼु मां हॉस्पिटल बि वियुसि ऐं अयादत करण जे लाइ हुन सां मुलाक़ात थी ऐं ख़ुशी बि थी मूंखे त हाणे उहो रिकवर करे रहियो आहे। मूं सां ॻाल्हायो ऐं हुन मतिलबु जेको ऑक्सीजन मास्क लाहे मूं सां ॻाल्हाई ऐं चई त जज़्बा जेके आहिनि से बि जवान आहिनि ऐं मुड़ुस थी मुंहुं ॾिबो, को मसइलो कोन्हे को। ऐं मतिलबु हुनजी उहो इंतिहाई पॉज़िटिव उनजी वाइब्स हुयूं। ऐं बाक़ी ज़ाहिर आहे हुनजे मथां हिकिड़ो वॾो कातलाणो हमिलो थियो आहे जेको आम नोयत जो न आहे। 4 गोलियूं जेके आहिनि से उहे इम्तियाज़ मीर खे लॻियूं आहिनि, जंहिंमां हिकिड़ी गोली जेका आहे उनजे हिन गल मां निकिती आहे, ॿिए गल मां पार थी आहे। ऐं हिकिड़ी गोली हुनखे इन कुल्हे मां पार थी वरी हुनजो भाउ जेको गाॾी हलाए रहियो उनखे लॻी आहे। ऐं 2 गोलियूं जेके आहिनि उनखे बिल्कुलु दिलि खां हेठि, तक़रीबन को डॉक्टरनि जो चवणु आहे त दिलि खां को 1.5 इंच हेठि उहे 2 बुलेट्स जेके आहिनि से लॻियूं, जेके अञा पयूं आहिनि, जिन जो ऑपरेशन हुननि फ़िलहालु डॉक्टर इन करे न कयो, चवनि त उहो शायदि हुनजे लाइ ख़तरनाक साबित थी पियो सघे। पर उन खां पोइ राति ताईं उहो खां वेंटिलेटर ते हुयो। ऐं हाणे जेको आहे सो जीअं मां हॉस्पिटल में विज़िट कयोमांसि त हुननि काफ़ी इम्प्रूव कयो आहे ऐं अलाह हुनखे हयाती ॾींदो। असीं सभु दुआगू आहियूं। असांजो दोस्त आहे, असां त केतिरा ई साल गॾु कमु कयो आहे, असां कचहरियूं कयूं आहिनि। त मां सम्झां थो जेको जेको सुवालु आहे उहो पाण सभिनी जो आहे त आख़िर इहो इनजे पोयां केरु आहे। त मां सम्झां थो त इन हवाले सां का बि हतमी राय जोड़ण वक़्त खां अॻु में हूंदो, इदारनि खे जांच करणु ॾिनी वञे। ऐं असां वटि ईअं बि थींदो आहे त सहाफ़ी जे लाइ अहिड़ा माहौल पैदा कया वेंदा आहिनि ऐं पोइ छाकाणि त असीं जेकॾहिं 100 माण्हू असांखे पसंदि कंदा आहिनि त 200 माण्हू असां सां नफ़रत बि कंदा आहिनि। छाकाणि जिते तव्हां सच ॻाल्हाईंदो, जिते तव्हां हक़ जी ॻाल्हि कंदो, जिते तव्हां ज़ुल्म खे वाइखो कंदो त ज़ाहिर आहे तव्हांजा माण्हू दुश्मन बि थींदा। पोइ वरी कुझु जेके असांजे समाज में मौजूदु अहिड़ा अंसर आहिनि उहे छा कंदा आहिनि, पोइ मुख़्तलिफ़ माण्हुनि खे इस्तेमालु कंदा आहिनि, पंहिंजनि मिटनि माइटनि खे। पोइ तव्हां जानवंद महर जो क़तल ॾिसो, उनजो एलिमेंट जो फिराए छॾिया त बिरादरी जहिड़ो आहे, ज़मीन जो जहिड़ो आहे। या हीअ बि इम्तियाज़ मीर जे लाइ चवनि था भई पंहिंजे माण्हुनि जो जेको आहे उते को ज़मीन तां मसइलो आहे। मां हिन सां एग्री इन ॻाल्हि सां अञा कोन थो कयां, छाकाणि त एतिरो सवलो बि कोन्हे त को करमपुर मां के 2-4 ॼणा अचनि, मोटर साइकिल ते चढ़ी अचनि, वरी कराची में काला बोर्ड जहिड़े हिकिड़े रश वारे एरिया में ईअं फायरिंग करे वरी ईअं निकिरी वञनि। इन जा के ॿिया बि रुख़ थी सघनि था, उन्हनि जी ज़रूरु जांच थियणु खपे ऐं इदारनि खे जांच करणु खपे। CCTV कैमराउनि खे फॉलो थियणु खपनि। काफ़ी जॻहियुनि ते पंहिंजे सरकार जे तरफ़ां कैमराऊं लॻल आहिनि, काफ़ी त जॻहियुनि ते प्राइवेट बि माण्हुनि जूं ऑफिसुनि जे आॾो, घरनि जे आॾो लॻल आहिनि। त इहो ॾिसणो आहे त इहे जेके मोटर साइकिल सवार आहिनि इन्हनि किथां खां पीछो शुरू कयो आहे ऐं फायरिंग करण खां पोइ हुननि बाक़ाइदा बीहारे गाॾी तसली करे वेझे खां हुननि गोलियूं हयूं आहिनि। त इहो सिधो सिधो टारगेट अटैक आहे। त उन टारगेटेड अटैक खे उनखे ज़ाहिर आहे ॾिसणो पवंदो त उन्हनि किथां खां फॉलो कयो आहे। फायरिंग करण खां पोइ वरी हू कहिड़े रस्ते सां वापसि विया आहिनि, त पुलिस खे मुंहिंजे ख़्याल में इहा जांच करणु ॾिनी वञे। इन क़िस्म जूं के बि अहिड़ियूं स्टेटमेंट्स न ॾियणु खपनि जेको केस खे ख़राबु कनि या उन असल जेके जवाबदार आहिनि उन ते को पर्दो अची वञे। पुलिस जांच ज़रूरु करे पई ऐं पर सभ खां पहिरीं हिन वक़्तु जेका असां सभिनी जी दुआ आहे या असां सभिनी जी जेकी शयूं आहिनि, प्रायोरिटी उहा इहा आहे त इम्तियाज़ मीर सिहतयाब थिए, जी हयाती जेका आहे उहा अहम आहे। ऐं मां अॼु ॾिसी आयो आहियां ऐं उहो बहितरु आहे ऐं अलाह कंदो जल्द सिहतयाब थी वेंदो। उहो पाण बि पोइ वधीक उनजी स्टेटमेंट ईंदी त ख़बर पवंदी। हिन वक़्तु हू इन पोज़ीशन में न आहे ॻाल्हाइण जो हू का तव्हांखे पंहिंजी स्टेटमेंट रिकॉर्ड कराए सघे। पर इहो हुनजो जज़्बो आहे। 4 गोलियूं लॻल आहिनि, पर उनजे बावजूदि हू कोशिशि हथ सां हथ मिलाए पियो, मूंसां काफ़ी देरि ताईं 2 हथ मिलाए ऐं मूंसां ॻाल्हाईंदो रहियो ऐं ॾाढो मतिलबु उनखे माना उनजो जेको हौसलो हुयो उहो माना ॾिसण वटां आहे त हू माण्हू हिन खां घबरायो कोन्हे हिन अटैक खां।
त अलाह हुनखे हयाती ॾिए, हू सिहतयाब थिए। पर पुलिस खे ज़रूर ते शयुनि खे ॾिसणु खपे। असां वटि हमेशह मुख़्तलिफ़ एलिमेंट्स खे इस्तेमालु करे पंहिंजा टारगेट अचीव कया वेंदा आहिनि। इन में कहिड़ो बि सबबु हुजे, धुर केरु बि मुलविस हुजे, पर जहिड़े नमूने जो अटैक थियो आहे इहो 100% टारगेटेड ई आहे ऐं इहो सिर्फ़ु इम्तियाज़ मीर खे ई क़तल करण जे लाइ इहो हमिलो कयो वियो आहे ऐं इहो का फुर्जी वारदात कान्हे, को ॿियो को अहिड़ो एलिमेंट कोन्हे त का ईअं का शइ थी वई हुजे। न, उन्हनि रेकी कई आहे ऐं बीहारे गाॾी खे उन्हनि सुञाणे करे हयो आहे। त मां सम्झां थो इहो जेकॾहिं का बिरादरी जे जहिड़े जी ॻाल्हि करणु इहा वक़्त खां अॻु हूंदी, इहा मुनासिबु न आहे। ईअं न थिए जो असांजा दोस्त कुझु तकड़ में अची विया आहिनि इन्हनि शयुनि जूं स्टेटमेंट्स ॾियणु, पर असां सहाफ़ियुनि खे बि हिते ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो करणु खपे। असांखे हिन मामले खे ख़राबु न करणु खपे। जेके ज़िम्मेवार आहिनि उन्हनि खे जेको आहे सो तहफ़ुज़ किथे न मिली वञे, किथे कंहिं ॿिए माण्हू जे नाहक कंहिंजी ॻिची में को मामिलो न पवे। त इम्तियाज़ मीर खे सिहतयाब थियणु ॾिजे ऐं उहो सिहतयाब थी वेंदो इनशाला। पोइ हुनजी स्टेटमेंट बि हूंदी ऐं हुनजी शयुनि ते शयूं अची सघंदियूं, पर इन में इहा थियणु खपे। पुलिस खे जेको आहे सो इफेक्टिव, कराची जहिड़े शहर में एॾो वॾो सीनियर एंकर पर्सन आहे ऐं उनखे दिदा दलेरी सां ईअं मेन नेशनल हाईवे ते ईअं उनखे टारगेट कयो वञे त पुलिस जे लाइ इहो सवालिया निशान आहे। त पुलिस खे जल्द खां जल्द इन्हनि जवाबदारनि ते पहुचणु खपे। अच्छा, मजमूई तौर ते सहाफ़ियुनि जे हवाले सां अटैक्स थियनि था, उन्हनि खे थ्रेट्स बि आहिनि, जर्नलिस्ट प्रोटेक्शन सेल बि आहे, मतिलबु तव्हांखे लॻे थो त एतिरे कुझु हुजण जे बावजूदि सहाफ़ी अॼु बि जेको तबिको आहे उहो निंधड़को आहे ऐं जान मोहम्मद महर हुजे, नसला गडाणी हुजे, खोड़ अहिड़ा सहाफ़ी आहिनि जंहिंजे मौत जो कारण त मालूम थियो पर गिरफ़्तार न थिया आहिनि, न ई उन्हनि जे केस जी का उहा पैरवी थिए थी। त तव्हांखे लॻे थो त असांजा इदारा, असांजी हुकूमत इन मामले में गैर संजीदा आहे? हिन वक़्त ताईं उन्हनि जो रवैयो गैर संजीदा ई आहे? ॾिसो, सहाफ़ी जेतिरे हद ताईं ज़ुल्म जे ख़िलाफ़ वॾे बुलंद आवाज़ सां उहो जेको ॻाल्हाईंदो आहे न, जेतिरो माना उहो दलेर आहे सहाफ़ी ओतिरो अकेलो बि आहे। को समाज जे तरफ़ां का एॾी पुठ भराई सहाफ़ी जी न आहे, इदारनि जे तरफ़ां। माना त सहाफ़त जेको करे थो उनजो सॼणु केरु ई कोन्हे। इदारा बि कावड़ियल, हुकूमत बि कावड़ियल, आम समाज जा जेके नेगेटिव जेके चेहरा आहिनि उहे बि कावड़ियल, त दुश्मनियूं हज़ार हूंदियूं आहिनि। पोइ वरी इहो कुझु अरसे खां इहो नओं हिकिड़ो तरीक़ो सिंध में आंदो वियो आहे त जेकॾहिं कंहिं सहाफ़ी खे ॿधाइणो आहे, FIR कराइणियूं आहिनि, जेल में विझणो आहे, अटैक करिणो आहे, मारणो आहे, ज़ख़्मी करिणो आहे, त कंहिं न कंहिं बिरादरी जे कंहिं माण्हुनि खे अॻियां आणे को मसइलो कराए पोइ उनखे इंतकाम जो निशानो बणायो वेंदो आहे। त माना ॻाल्हि इहा आहे त असल त किरदारु जेको आहे उहो इन्हनि इदारनि जो आहे, हुकूमत इदारनि जो, त उहे इन जे असल सबबनि ते वञनि। ऐं तमामु वॾो हिकिड़ो मामिलो आहे ऐं सहाफ़ियुनि खे सभिनी खे इन ते मुतहद थियणु खपे। जेके सहाफ़ती तंज़ीमूं आहिनि उन्हनि सभिनी खे हाणे हुकूमत ते प्रेशर विझणु खपे त हिन मामले खे जेको आहे सो असल रुख़ में जेको आहे उनजो जांच थियणु खपे। ऐं मां सम्झो त कराची जहिड़े शहर में वाक़ियो थियो आहे, हिते CCTV कैमराऊं खोड़ आहिनि ऐं उनखां पोइ जियो फेंसिंग थी सघे थी, तव्हां खोड़ सारियूं लोकेशन्स कढी सघो था। मां सम्झां थो, उमेदूं मां कयां थो त इहे जवाबदार जेके आहिनि जल्द वाक़िआ थी वेंदा। ठीकु आहे। इन खां अलावा नाज़रीन, मलीर जे मेमण ॻोठ वारे इलाइक़े में 3 खदड़ा फ़क़ीर गोलियूं हणी क़तल कया विया आहिनि। संदन लाश देविन जे वणनि मां मिलिया ऐं पुलिस इन हवाले सां जांच करे रही आहे। ऐं मजमूई तौर ते अगरि ॻाल्हि कजे त मलीर जेको ज़िलो आहे हिन वक़्तु सभ खां वधीक लॉ एंड ऑर्डर जे हवाले सां उहो गैर महफ़ूज़ तस्वुरु कयो वञे पियो ऐं 3 खां वधीक माण्हू सिर्फ़ु 2 महीननि जे अंदरि क़तल थिया आहिनि ऐं इन जे पोयां छा रीज़न थी सघनि था। ऐं ख़ासि तौर ते 3 खदड़ा फ़क़ीर जेके आहिनि उन्हनि खे गोलियूं हणी उनखे क़तल कयो वियो आहे। सभु तव्हां छा था सम्झो त जेको हीअ ख़ासि तौर ते जेको कम्यूनिटी आहे, ट्रांसजेंडर कम्यूनिटी, इहो तव्हांखे लॻे थो को मुनज़िम हिकिड़ो गिरोह आहे जेको अहिड़े क़िस्म जूं वारदातूं करे थो, या तव्हांखे लॻे थो त को के ॿिया सबब थी सघंदा हिन वाक़े जा? ॾिसो, हाणे हिकु त हिन वाक़े जे तनाज़ुर में पाण ॻाल्हायूं त हिनखे हीअ ज़ाहिरी तौर ते त ही 3 खदड़ा फ़क़ीर आहिनि, पर इन्हनि जे जेको पोस्टमार्टम रिपोर्ट आई आहे त उहे बायोलॉजिकली त खदड़ा न आहिनि, उहे मर्द आहिनि। उन्हनि जा शनाख़ती कार्ड बि उन्हनि जा मर्द वारा आहिनि। जेके असां वटि ट्रांसजेंडर्स आहिनि उन्हनि जे लाइ असां वटि हिकिड़ो 3 कार्ड, शनाख़ती कार्ड एक्स कार्ड जे नाले सां आयल आहे। त जेको ट्रांसजेंडर हूंदो आहे उनजो उहो एक्स कार्ड आहे, हिननि जा एक्स कार्ड न आहिनि। ही जेके आहिनि से हिन वटि 3 जेके आहिनि से उहे मर्द आहिनि ऐं इहे उन रूप में उते इहे कंदा आहिनि। ॿियो असां वटि छा थो थिए त हीउ जेको मर्डर थियो आहे इहो आहे नेशनल हाईवे खां थोरो ई साइड ते, राति जे वक़्त में। ही जेके पंहिंजा रोड आहिनि हाईवे वारा, चाहे उहो ठटियारो रोड हुजे, जेको मेराण हाईवे हुजे, नेशनल हाईवे हुजे, परियां
सुपर हाईवे हुजे, इते इहे राति जे वक़्त में इहे खदड़ा जेके आहिनि इहे टार्चूं खणी मोबाइलनि जूं बीहंदा आहिनि पंहिंजे इन कम जे लाइ, ऐं पोइ इहे ड्राइवर इहे ॿिया ईंदा आहिनि पोइ हिन सां मिलंदा आहिनि। इन में ॿियो हिकिड़ी इहे बि शइ थींदी आहे त छाकाणि त इहे खदड़ा न हूंदा आहिनि, इहे हूंदा मर्द आहिनि, पर पोइ गैंग्स हूंदियूं आहिनि जेकॾहिं हिकिड़ो माण्हू हिन सां मिलण लाइ अंदरि वेंदो आहे त पोइ 2-3 ॼणा हूंदा आहिनि, ऐं पोइ जेको आहे उहो पंहिंजो उन्हनि खां फुरूं बि करे वठंदा आहिनि, ही पुलिस हिननि सां मिलियल हूंदी आहे, वरी उन माण्हू खे गिरफ़्तार बि कराए वठंदा आहिनि। पोइ इन हवाले सां खोड़ सारियूं शिकायतूं जेके आहिनि पुलिस वटि वेंदियूं आहिनि। कुझु अर्सो अॻु में त कुझु मलीर में कुझु माण्हुनि इहो प्रोटेस्ट बि कयो त असां सां जेके आहिनि खदड़नि फ़क़ीरनि जे हिन रूप में माण्हू हुया असांखां फुर करे विया आहिनि। त हीउ वाक़ियो जेको आहे उहो जेका ज़रियनि वटां मालूमात थी मिले त उहो इन ई जो नतीजो आहे, छाकाणि त राति जो बीहंदा आहिनि ऐं उन पासे रुॻो इहे देवियूं आहिनि, वण आहे, झंग आहे ॼण, पोइ उते इहे ड्राइवर्स वग़ैरह ईंदा आहिनि ऐं पोइ उन्हनि सां वञी मिलंदा आहिनि ऐं उन खां शयूं कंदा आहिनि। त थी सघे थो त उन्हनि जे विच में कोई थियो हुजे, ऐं इहे जेके डंपरनि जा वॾा ट्राला हिननि जा ड्राइवर आहिनि जेके ट्रकुनि जा, इन्हनि वटि बि त पंहिंजा हथियार हूंदा आहिनि, त मुमकिन आहे इहो वाक़ियो इन दौरान थियो हुजे त हू को हिकिड़ो सम्झि अंदरि वियो हुजे, अंदरि ॿिया हुजनि, उन्हनि हिन खां का मोबाइलूं ऐं पैसा फुरण जी कई हुजे त हुन वटि पंहिंजो हथियार खयो हुजे, मुमकिन आहे। बहरहाल इहे इन क़िस्म जी शयूं थी सघनि थियूं, पर इन जी जांच ज़रूरु थियणु खपे। ऐं ॿियो इहो ख़ुदि इन्हनि जी फैमिली लाइ वॾे हिकिड़ी ॾुख जी ॻाल्हि सां गॾोगॾु उन जे लाइ वॾी परेशानी वारी ॻाल्हि इहा आहे त हुननि खे हू त सम्झनि था त ख़ासि तौर ते हिकिड़ो जेको हिन में आहे जेको बोज़दार वॾा जो आहे उन जे लाइ चवंदा त हो हुनजे माइट चवंदा त असांजो त मेडिकल स्टोर ते कमु कंदो, असांजो त इहो खदड़ो आहे ई कोन, हो त मर्द आहे, हुनजा त ॿार बचा आहिनि। पर हाणे इहे अहिड़ा खोड़ माण्हू आहिनि इहे जेके ॾींहं जो ॿियो कमु कंदा, राति जो वरी या गुरबत बेरोज़गारी या फितरतनि को मामिलो त पोइ इहो वञी इहे कमु कंदा आहिनि। ऐं अक्सर जेके इन क़िस्म जा जेके रोडनि ते बीठल जेके इन हवाले सां कमु कनि था उहे अक्सर मर्द ई हूंदा आहिनि, उहे को ट्रांसजेंडर कोन हूंदो आहे, उहो को ख़्वाजा सरा कोन हूंदो आहे। पोइ हाणे उन्हनि जे उहे इहा कहिड़े कर्ब जी ॻाल्हि आहे उन्हनि जे लाइ, त हो सम्झनि था त इहे शयूं थियनि थियूं, त मां सम्झां थो त इहो ख़ुदि ट्रांसजेंडर कम्यूनिटी जे लाइ बि उन जे लाइ बि ज़रूरी थी पियो आहे त उहा घटि में घटि पंहिंजी इन्हनि शयुनि खे वाज़े करे त असां ख़बर पए त हुननि वटि कहिड़ो माण्हू जेको आहे सो वाक़ई उहो आहे ट्रांसजेंडर आहे। ही त मर्दनि जे रूप में ट्रांसजेंडर पाण चई नथा सघूं हिननि खे, पाण खदड़ फ़क़ीर इन करे पिया लिखूं छाकाणि त उन्हनि खे औरताणा कपिड़ा पातल आहे, बसि मेकअप थियलो, पर आहिनि त कंप्लीट मर्द। बायोलॉजिकल तो पोस्टमार्टम रिपोर्ट में बचे थो मर्द आहिनि, हुनजा शनाख्ती कार्ड मर्द जा आहिनि। त पर ॿी जेका हिकिड़ी शइ उहो इहो आहे त हिन जी जांच ज़रूरु थियणु खपे। ऐं हीउ जेको इन क़िस्म जो जेको क्राइम आहे उहो सॼी कराची में राति जो थींदो आहे। सिग्नलनि ते वञो त ख़्वाजा सरा बीठा आहिनि, हुनमें असांखे ख़बर न हूंदी आहे त ख़्वाजा सरानी या मर्द आहिनि। तव्हांखे मां ॿुधायां पियो इहो पंहिंजो यूनिवर्सिटी रोड थी वियो, नाज़िमाबाद वारा इलाइक़ा थी विया, इहे जेके ॿाहिरि इहो सॼो राति जो तव्हां निकिरो त हीअ सवनि जी तादाद में बीठा हूंदा आहिनि। त इहो पुलिस खे इन्हनि खे जेको आहे सो ॾिसणु खपे। पर पुलिस घणनि जाइनि ते हिननि सां मिलियल हूंदी अथव, कंहिं माण्हू सां ई मिलंदा आहिनि, पोइ पुलिस वारा मथां अची वेंदा आहिनि, वरी हिनखे गिरफ़्तार कंदा आहिनि, पोइ हिननि खे बि पैसा ॾे, पुलिस वारनि खे पैसा ॾे, मोबाइलूं फोराए, पोइ इहे माण्हू वेंदा आहिनि। त हुते ज़ाहिर आहे मूंखे इन क़िस्म जो को वाक़ियो लॻे थो। ऐं इहो जिथे वाक़ियो राति जो आहे, सुबुह जो 11 वॻे माण्हुनि खे ख़बर पई आहे उते, जॾहिं आम माण्हू छो त वणनि इन जंग में पिया इलाज उन्हनि ॾिठा आहिनि, मतिलबु राति जो फायरिंग वायरिंग थी आहे ऐं हिकु ॿ टे गोलियूं लॻल आहिनि। बिल्कुलु मिसाल तौरु हिकिड़े खे 2 आयूं अथनि त ॿिए खे 3 आयूं अथनि त वरी 3 खे 4 आयूं अथनि, माना ईअं हिक खां वधीक गोलियूं लॻल आहिनि सभिनी। त माना इहो को बिल्कुलु इन जी जांच थियणु घुरिजे। जीअं मूं पंहिंजे इंट्रो में ॻाल्हि कई त मलीर हिन वक़्तु लॉ एंड ऑर्डर जे हवाले सां तमामु गैर महफ़ूज़ ज़िलो आहे ऐं 3 खां वधीक माण्हू क़त्ल बि थी विया आहिनि। ऐं इम्तियाज़ मीर जो जेको कातिलाणो हमलो थियो उहो इहो इलाइक़ो आहे, मलीर जो मलीर काला बोर्ड आहे, पर इहो हद जेका आहे कोरंगी जी हद आहे। पर मलीर जे अंदरि मुख़्तलिफ़ वाक़िया रिपोर्ट थिया आहिनि जंहिंमें पुलिस एहलकार बि शहीद थिया आहिनि। त तव्हां कीअं था ॾिसो त पुलिस या रियासती इदारा हिन वक़्तु पंहिंजी उन जेका आहे उनखे क्रेडिबिलिटी खे लूज़ पिया कनि? तव्हांखे लॻे थो पुलिस कमु कोन थी करे या पुलिस मुलविस थी सघे थी इन्हनि मामलनि में? पुलिस हाणे मुलविस हुजण वारो त मामिलो हाणे नथो थी सघिजे, पर पुलिस जी कमांड ज़रूरु कमज़ोर नज़र अची रही आहे मलीर ज़िले में। ऐं छाकाणि त मां पाण मलीर में रहां थो ऐं ॿी शइ इहा आहे त जॾहिं 2.5 महीना थिया आहिनि मौजूदा जॾहिं जेको SSP आयो आहे उनजे अचण सां या उनखे नाकाम करण जे लाइ कुझु धुरियूं जेके आहिनि ईअं करे रहियूं आहिनि, पर मुसलसल मर्डर थी रहिया आहिनि। इन में ही 3 ख़्वाजा सरा क़त्ल कया विया, हिकु ASI ऐं ॿिया 2 पुलिस एहलकार, टोटल 3 पुलिस एहलकार शहीद थी चुका आहिनि, हिकिड़ो ॿियो एहलकार ज़ख़्मी आहे।
हिकिड़े घर में 3 या 4 औरतूं हुयूं, उन्हनि सभिनी खे क़तल कयो वियो। त जेकॾहिं पाण रुॻो ईअं ई को फिक्स फिगर आउट न कयूं त बि 30 जे लॻभॻि माण्हू इन 1.5-2 महीननि में क़तल कया विया आहिनि। बिल्कुलु त तक़रीबन हर रोज़ ॼण क़तल थी रहियो आहे। त ऐं हिन वक़्त ताईं इहे जेके बि माण्हू क़तल थिया आहिनि, कंहिंजो बि जवाबदार गिरफ़्तार न थियो आहे। हिकिड़े पुलिस वारे ते अटैक कंदड़ जो बि सहूलियतकार ॿुधायो थो वञे थो गिरफ़्तार थिए, बाक़ी कंहिं बि मतिलबु इहा वरी नाकामी आहे पुलिस जी। बिल्कुलु त एतिरो तेज़ी सां हर रोज़ मर्डर थी रहिया आहिनि ऐं पुलिस कंहिं हिकिड़े जवाबदार खे गिरफ़्तार न करे सघी आहे, आइडेंटिफाई सही नमूने सां न करे सघी आहे। पंहिंजे पुलिस ऑफिसर या पंहिंजे पुलिस एहलकारनि जे जेके शहादत में मुलविस आहे, उन मां बि हिकिड़ो माण्हू सहूलियतकारी जे शक ते खयूं था। त इहा मुकमल तौर ते नाकामी थी रही आहे। हाणे उनजा सबब कहिड़ा आहिनि? या त असल में छा आहे त मलीर ज़िलो जेको आहे न, उहो पुलिस जी जेका सीट आहे SSP, उहा हिकिड़ी वॾे लेवल जी सीट रही आहे। हिते मुख़्तलिफ़ ताक़तवर धुरियूं ऐं ताक़तवर इदारनि जी मर्ज़ी ऐं मंशा सां माण्हू ईंदो आहे ऐं उहो वेही पुलिस जी कमांड संभालींदो आहे। सो मूंखे लॻे कोन थो, शायदि को लॻे थो त हीअ SSP साहिबु कुझु शायदि उन्हनि धुरियुनि जे राज़ सां न आहे, या ईअं बि थी सघे थो, या वरी ख़ुदि पोइ शायदि इन क़िस्म जी एतिरी कैपेबिलिटी न आहे जो उनखे मलीर जहिड़ो को इंतिहाई अहम ज़िलो ॾिनो वियो आहे। मां सम्झां थो त या त SSP साहिब खे पंहिंजी रिट तस्लीम कराइणु खपे, या त बहरहाल पाण ई हुकूमत खे चई करे उनखे चए त बाबा हीअ हाणे ज़िलो कंहिं ॿिए खे ॾियो। ऐं पर जहिड़े नमूने सां हीअ सूरत हाल आहे, अहिड़ी की वेझे माज़ी में तव्हांखे नज़र न ईंदी त एॾो तेज़ी सां वाक़िया थी रहिया हुजनि। कंहिं हद ताईं असांखे सोर्सिस इहो चवंदा त भई हीअ काफ़ी ताक़तवर ऐं कुझु ॿियनि धुरियुनि खे वणे कोन पियो SSP, उनजे करे उनखे नाकाम करण जे लाइ ऐं उनखे जेको आहे सो हितां शायदि कढाइण जे लाइ अहिड़े क़िस्म जी शयूं कुझु सीरीज़ शुरू कई वई आहे। पर ईअं कोन थो थी सघे त को अहिड़ी सूरत हाल में को SSP प्रोएक्टिव न हुजे। त SSP जी बि उहा उन क़िस्म जी जेका न प्रोएक्टिविज़म नज़र न पियो अचे। त हू वरी इनखे चैलेंज सम्झे न इन शइ खे। त माना कंहिंजा बि कातिल न पकड़िया विया आहिनि, कंहिं बि मर्डर जो को जवाबदार न पकड़ियो वियो आहे। इहा हुनजी नाकामी आहे। ऐं या त मां सम्झां थो त हुनजे लाइ वधीक बहितर इहो आहे त या त पंहिंजो पाण खे मज़बूत करे ऐं प्रोएक्टिव थी करे ऑपरेशन शुरू करे पंहिंजो ईअं ॿियनि इदारनि खां मदद वठे, जांच में थोरो इफेक्टिव रोल अदा करे। जे न थियो त पोइ त वरी बहितर इहो आहे त पोइ मथे चई चवे त मूंखे कंहिं ॿिए पासे रखियो, हिते को ॿियो माण्हू आणे। ठीकु सर, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणे ते पहुतो। ॾींदा इजाज़त, अला वाई।